सब इंस्पेक्टर अर्ज़ मोहम्मद ख़ास अली अॼु रिटायरमेंट जी तारीख़ ते थिए। मां पंहिंजे DSP साहब शाहनवाज़ मेमून साहब जो शुक्रगुज़ार आहियां ऐं पंहिंजे मोज़िज़ीन वॾेरो मंज़ूर साहब आहे, ॿिया मुंहिंजा मोज़िज़ीन आहिनि शहर जा, उहो इम्तियाज़ के मेमून आहे, उन्हनि जा लख थोरा जेके टाइम कढी मुंहिंजे लाइ आया एज़ाज़ में ऐं रिटायरमेंट जे हवाले सां तक़रीब में शामिलु थिया। मां पंहिंजे दोस्तनि खे सीनियर ऑफिसरनि जो शुक्रिया अदा कंदुसि जंहिं मुंहिंजे एज़ाज़ में जेको आहे सो रिटायरमेंट जी भरी बिल्कुलु सर, असां तो सुठो हिन गुज़ारियो। मां 1996 हुयुसि। मुंहिंजो काफ़ी ऑफिसरनि सां सुठो रिलेशनशिप रहियो ऐं सुठी ड्यूटी कई थी। इंशाल्लाह अल्लाह ख़ैर कंदो। मां पंहिंजे मातहत मुलाज़िमनि जे लाइ इहो मैसेज ॾींदुसि त पंहिंजो सीनियर अफ़सरनि जी इज़त कनि, उन्हनि जो सुठो रिस्पेक्ट कनि ऐं